बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। बिल्कुल सही कह रहे हैं, बिल्कुल सही कह रहे हैं। अभी बस जेका पुलिस ने मारो बस रूपो से दाड़े ले क्या का दाड़े आपको बुक है 2 जरीब हमारा जमीन है। अब बख्तियार के बारे में अहमद इरशाद सुहान हमारा अदालत हमें इंसाफ चाहिए, ताकि इंसाफ इंसाफ के ऊपर इंक्वायरी करनी है, गिरफ्तार चाहिए। हाँ गिरफ्तार कराना क्या सजा होगी। किसी के गुत में उसने मारा वो भी हमको दे, नहीं देगा तो हम साईं मसलो असां सां ॿियो का शइ न आहे। पुलिस वारो पुछा कर त पुलिस छाजे मसले में मारियो अथनि, छा ॾोही आहे धाड़ेल आहे बाबा। हिकिड़ा धाड़ेल हूंदा आहिनि, एफआईआर हूंदा आहिनि, पोइ बि थी सघे थो मौलेदार जो हद आहे को साबूती ॾसनि बाबा एफआईआर जो चोरी जो या सदर आहे या आबाद आहे को बि ॿुधाइनि न। छाजे कहाणी ईअं बसि हलंदे उमिरि के मारनि। हिकिड़ो ज़ख़्मी आहे लालकाणो खणी वियो, मुंहिंजो पुटु आहे बख़्तियार, मुंहिंजो पुटु मुंहिंजो छा ख़बर आहे। असांखे त रुपये में चाराना बि उमेद न आहे पुलिस जेको असां सां इंसाफ़ करे हा मारे हा छाजे लाइ। असां सां अदालत थियो ठीकु आहे, अदालत न थियो असां पंहिंजो पाण त अदालत करे सघंदासीं इनशाला। एसपी दितूं जो जेकंबा जो पुलिस दितूं जो आहे इन्हनि खे बि सुञातासीं, घर बि सुहाऊं। नाजायज़ हिकिड़ो छॿायो आहे, ॿियो एजाज़ तरीन नाजायज़ को सबूत सां पकड़िया। मुंहिंजे छोकिरे जे मथां हिकिड़ो एफआईआर हुजे उन जो बि मां भरे ॾियण जे लाइ तयारु। नाजायज़ जेको आहे मुंहिंजे छोकिरे खे हयो वञे। मसलो का शइ न आहे। महीनो अॻे इन खे खणी विया पुलिस, इहो इंक्वायरी जे लाइ ॾोहा करे थो छा करे थो, खणी विया सरदार हनीफ़ ख़ान बुलेदी छॾायो न एफआईआर हुयसि न छा चइबो छॾ छो न तूं झलियल आहे। असांखां लख पहिरों बि घुरे पियो, मूंखे खणी विया हफ़्तो ॾेढ मूंखे गुम कयनि, 50,000 वठी छॾियनि। मूंखे सदर थाणे वारो खणी वियो हुयो। हाणे इन खे 15 वारनि हयो न एफआईआर न छा शहर भला असांजो आहे कंहिंजो ॿिए जो न आहे। छा असां नाजायज़ ज़ुल्म करे थो पुलिस जी। इन सां तमामु वॾी ज़्यादती थी वई आहे। जेको बि छोकिरो आहे हिन टाइम बख़्तियार अली जखरानी साहब उन ते न को केसिस आहे न को उनजो क्रिमिनल रिकॉर्ड आहे। नाजायज़ पुलिस उनखे शहीद कयो आहे। इन में जेके बि पुलिस ऑफिसर जे इन्वॉल्वमेंट आहे उनखे किफ़ार किरदार ताईं पहुचाए उन्हनि खे सज़ा ॾियूं। असां IG साहब खे मुतालबो था कयूं अहिड़े वाक़िअनि ते कंट्रोल आणे अहिड़े पुलिस ऑफिसरनि कार्रवाई कई वञे। असां ॻाल्हायूं था तफ़सील खणो विया मां ॻाल्हायां था। हाँ तव्हांखे असां जेको बि तफ़सीलात ॾियूं था 5 मिंटनि में। सरदार ॾे वञूं था उहो बि का शइ नथो करे असांजे लाइ। छो नथो करे? चोर आहे पुलिस पकड़े, रिश्वत ई पुलिस वठी करे उनखे पाण छो थो छॾे। हिकु चक्कर इंसान ज़ुल्म करे थो, चोरी करे थो, इहो ई पुलिस लख रुपया वठी करे इनखे वापसि छॾनि था। छो नथा ॾियनि? साहब वारा गॾु माना पोइ हिते वियासीं वियासीं त पोइ जेका ट्रिपुंडे ते पुॻा अॻियो वेठो हुयो इन वरी असांजे जीअं सभु पुॻासीं जेके बि पुलिस वारा पोइ कॾहिं फायर कयईं त विच में बि हुयो जीअं जो फायर कयो त पोइ अॻियां ॿिन्हिनि जा फायर किया त पोइ ॿिन्हिनि खे लॻा त असां वरी लही करे जल्दी में खयोसीं खणी करे रक्षे ते खणी करे सेव हा हे पिस्टल पिया रश कयो माण्हुनि ॿुधायो पिस्टल लोडेड आहे। हा लोडेड आहे। हो चवंदा तव्हां फायरिंग कई आहे न न फायरिंग पिस्टल जो थियल आहे, चेक कयो पिस्टल जो थियल आहे। असां वटि न असां वटि हथियार ई न मोटरसाइकिल असां वटि वॾा आहिनि माना पिस्टल जो न थियल। भले तव्हां चेक हुनजो चवण आहे असांखे पोयों गोलियूं हया न न तव्हां ॾिसो अॻियो लॻल अथसि मुंहुं में। हा पोयों नथसि लॻे जैकबाबाद में ट्रिकुंडे बाग वटि मुबैना पुलिस मुक़ाबलो। पंहिंजे ई साथी जी गोली लॻण सबबि ॿ ॼणा क़तल, वारिसनि पारां पुलिस ते क़तल जो इल्ज़ाम। जैकबाबाद जे सिविल लाइन थाणे जी हद ट्रिकुंडे बाग वटि मुबैना पुलिस मुक़ाबले में जखरानी बिरादरी सां वास्तो रखंदड़ 2 नौजवान ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस सिविल अस्पताल आंदो। वाक़े जी इतला ते नौजवाननि जा वारिस ऐं जखरानी बिरादरी जे माण्हुनि समेत वॾी पुलिस नफ़री बि पहुती, जिते नौजवान बख़्तियार जखरानी फौत थी वियो, जॾहिं त ॿिए ज़ख़्मी मोहम्मद शेर जखरानी खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो त रस्ते में ॿियो नौजवान बि फौत थी वियो। वाक़े बाद अस्पताल में मौजूद मारिजी वियल जखरानी बिरादरी जे नौजवाननि जे वारिसनि पुलिस मथां इल्ज़ाम लॻाईंदे चयो त असांजा गभरू नौजवान पुलिस पारां बिना कंहिं कारण गोलियूं हणी क़तल कया विया आहिनि।
हुननि इल्ज़ाम लगाईंदे चयो त असांजा नौजवान स्पेशल स्क्वाड जे इंचार्ज तारिक तरीन क़त्ल कया आहिनि, जेके ॻोठ खां शहर आयल हुआ। तारिक तरीन ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई अमल में आंदी वञे। वाक़े जी इत्तला ते SSP जैकोबाद शुमाइल रियाज़ मलिक भी सिविल अस्पताल पहुतो, जिते हुन वारिसनि खे ख़ातिरी कराईंदे चयो त जेकॾहिं पुलिस का नाजाइज़ी कई आहे त कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त SSP हिकु नौजवान खे मोबाइल में विहारण जो हुकुम ॾिनो त जखराणी बिरादरी जा माण्हू मछरजी पिया ऐं SSP जे गार्ड्स खे धिका ॾेई ज़बरदस्ती माण्हू छॾाए वरितो ऐं SSP पंहिंजी गाॾी में वेही समूरो तमाशो ॾिसंदो रहियो। ॿुधायो पियो वञे त SSP पारां खयल नौजवान पुलिस के मुख़्तलिफ़ केसिस में घुर्बल हो, जंहिंखे जखराणी बिरादरी जे माण्हुनि खां छॾाए वरितो। होॾां पुलिस ज़रिए मूजिबि नौजवाननि खे पेचूहा फाटक वटि चेकिंग ते मौजूद पुलिस पारां बीहण जो इशारो कयो वियो, जंहिं ते नौजवान न बीठा ऐं शहर तरफ़ अची रहिया हुआ त नौजवाननि पारां मुबैना तौर पुलिस मथां फायरिंग करण जी कोशिश कई वई, जंहिं दौरान पंहिंजे ई साथी जी गोली लॻण सबबि ॿई नौजवान मारिजी विया। ॿिए पासे मारिजी वियल नौजवान बख़्तियार जखराणी जे वारिसनि एम्बुलेंस से लाश खणाए वनफाए मददगार सेंटर आॾो क़ौमी शाहराह ते लाश रखी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन पारां टायरनि खे बाहि ॾियण सबबि सिंध बलोचिस्तान तरफ़ ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई, जिते मछरल नौजवाननि पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। धरणे वारे हंधि DSP सिटी शाहज़मान डंगर, सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन ख़ान जखराणी जो भाउ मीर ख़ालिद ख़ान जखराणी ऐं पीपल्स पार्टी अॻवान सरदारज़ादा हनीफ़ ख़ान बुलेदी पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। होॾां SSP जैकोबाद शुमाइल रियाज़ मलिक जे तर्जुमान पारां जारी कयल पधराई मूजिबि बख़्तियार, मोहम्मद शेर ऐं बाबल CIA पुलिस जे चेकिंग पॉइंट ते न बीहण सबबि पुलिस संदन पीछो कयो त शहर जे शहीद अल्लाह बख्श पार्क वटां मोटरसाइकिल सवारनि पुलिस मथां फायरिंग कई, जिते संदन साथी बाबल जखराणी जे फायर में बख़्तियार ऐं मोहम्मद शेर ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल आंदो वियो त हू फौत थी विया। पुलिस दावा कई आहे त फरार थी वियल बाबल जखराणी मौलादाद आबाद सिविल ऐं सदर पुलिस के 7 केसिस ऐं मारिजी वियल शेर मोहम्मद सिटी ऐं मौलादाद पुलिस के 4 केसिस में घुर्बल हो, जॾहिं त मफ़रूज़ जाबदार बाबल जखराणी जी गिरफ़्तारी लाइ छापा हया वेंदा। जैकोबाद में ट्रैक्टर फुर केस में गिरफ़्तार थियल जाबदार हथकड़ियुनि समेत फरार। सदर पुलिस पारां हफ़्तो अॻु इमामदीन मलिक खां ट्रैक्टर फुर जे केस में शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयल यूसुफ जखराणी ऐं मोहम्मद जाम जखराणी हथकड़ियुनि समेत गश्ती मोबाइल खां फरार थी विया, जंहिं बाद पुलिस में थरथलो मची वियो ऐं सदर पुलिस फरार थियल जाबदारनि जे ॻोठ नओं वाह ते छापा हया, जितां फरार थियल कैदी हथ न अचण ते पुलिस घरनि में बीठल ढोर काहे आई। ज़रीन मूजिबि पुलिस पारां गिरफ़्तार कयलनि जा नाला रिकॉर्ड में न हुअण सबबि अदालती छापे जे ख़ौफ़ खां खेनि थाणे खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रही हुई त हू फरार थी विया। ॿिए पासे सदर पुलिस पारां ड्यूटी ते मौजूद हेड कांस्टेबल शमसुद्दीन जखराणी ख़िलाफ़ SHO अयाज़ अहमद पठान जी फ़रियाद ते जवाबदार भॼाइण जो केस दाख़िल करे खेसि लॉकअप कयो वियो आहे। जैकोबाद में हफ़्तो अॻु पुलिस पारां खंभियल नौजवान जी अमड़ जो पाक किताब खणी सिटी थाणे आॾो एहतजाज। पेचूहा ॻोठ मां हफ़्तो अॻु खंभियल नौजवान ग़ुलाम सरवर लगारी जी अमड़ बख़्तावर ऐं नौजवान जी घरवारी सवेरा खीर पियारक ॿारनि समेत पाक किताब खणी सिटी थाणे आॾो एहतजाज कंदे चयो त सिटी पुलिस हफ़्तो अॻु ग़ुलाम सरवर लगारी खे खंभे खणी वई आहे। उन जी आज़ादी लाइ 5 लख रुपया रिश्वत घुरी पई वञे। रिश्वत न ॾियण सबबि नौजवान ते सख़्त तशद्दुद कयो पियो वञे। हुननि अपील कई त नौजवान खे आज़ादु करे मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। मदे जी वेझो ज़मीनी तकरार तां फायरिंग, नौजवान क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। गाहेजा थाणे जी हद ॻोठ इज़त जी वांड में जोणेजा बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं में गोलियूं लॻण सबबि 3 वरनि जो इम्तियाज़ जोणे जो, 21 वरनि जो ख़ालिद हुसैन जोणे जो ऐं 35 वरनि जो अब्दुल जब्बार जोणे जो ज़ख़्मी थी पिया, जिन मां इम्तियाज़ अली जोणे जो ज़ख़्मनि जा सूर न सांदे फौत थी वियो, जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि खे चांडका मेडिकल अस्पताल लाड़काणो आंदो वियो। पुलिस मूजिबि ज़ुल्फ़कार जोणे जो ऐं मक़बूल जोणे जो जी धुरनि में तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां मक़बूल जोणे जो मोहम्मद पीरल जोणे जो ऐं ॿियनि ज़ुल्फ़कार जोणे जो जे पुटनि ऐं भाइटे मथां हमलो कयो आहे। वगण वेझो कुछ ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियल ॿियो नौजवान बि फौत। ॻोठ मियां रतो में कुछ ॾींहं अॻु मुग़ैरी बिरादरी जे अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान अब्दुल वहीद सोलंगी बि ज़ख़्मनि जा सूर न सांदे फौत थी वियो। वाज़े रहे त वाक़े में 21 वरनि जो फयाज़ अहमद सोलंगी मौक़े ते ई मारिजी वियो हो। ॻोठ दीनपुर मां 15 ॾींहं अॻु अगवा थी वियल JUI कारकुन ग़ुलाम शब्बीर बिरोही खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुग़वी जे वारिसनि मूजिबि अगवाकारनि फ़ोन ते ग़ुलाम शब्बीर सां राब्तो करायो, जिते संदसि मथां तशद्दुद कयो पियो वञे ऐं मुग़वी सख़्त तशद्दुद सबबि असांखे 50 लख रुपयनि जे बंदोबस्त करण लाइ मिनथूं करे रहियो हो। वारिसनि एहतजाज कंदे चयो त IG सिंध खे अपील आहे त मुग़वी खे बाज़ियाब करायो वञे। कंदकोट में ज़िले इंतज़ामिया पारां कब्रिस्तान तां कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन। हाईकोर्ट पारां कब्रिस्ताननि तां कब्ज़ा हटाइण वारे हुकुमबाद DC कश्मीर मुनव्वर अली मिठियाणी जी हिदायतुनि ते ज़िले इंतज़ामिया घंटाघर चौक वटि कब्रिस्तान जी ज़मीन ते अॾियल 50 खां वधीक दुकान राहण लाइ ऑपरेशन कयो वियो, जॾहिं त दुकानदारनि जो चवणु हो त इंतज़ामिया पारां दुकान पट करे बेरोज़गार कयो पियो वञे। हुकूमत नौकरियूं ॾियण बजाए रोज़गार बि खसे रही आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सानहा 22 मई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया।
गढ़ियसन में क़ौमी अवामी तहरीक पारां 22 मई सानहे जे शहीदन के भेटा पेश करण ऐं कातिलन जी गिरफ़्तारी लाइ कामरेड हसन खोसो, गुल मोहम्मद खोसो, अब्दुल रज़ाक कंडरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गढ़ी खैरो में क़ौमी अवामी तहरीक पारां 22 मई 2012 सानहे ख़िलाफ़ ऑफिस खां जावेद जमाली, अशरफ पांवर, बासित बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई ऐं शहीद जी वरसी तक़रीब कोठाई वई। कंदकोट में भी क़ौमी अवामी तहरीक पारां सानहा 22 मई चाचड़ बिरादरी के 10 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ सज्जाद बिरोही, अरसला बहलकानी, सरमत जागीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। बाहू खोसो में क़ौमी अवामी तहरीक पारां नासिर कंडरानी, मंठार गुंजो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद सैफ चौक खां देरा मोड़ चौक ताईं रैली कढी वई। हीरा रोड में बागड़ी बिरादरी के 4 घरन के बाह लगी वई। ॻोठ रमज़ान आराई में बागड़ी बिरादरी के 4 घरन के चिण गुथण सबब बाह लगी वई, जै सबब 4 बकरियों, मोटरसाइकिल, अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। बाह मुतासिरन कृष्ण मल, रमेश मल, टीकमदास ऐं प्रेम मल अपील कंदे चयो त असांजो अल तल सड़ी रख थी वियो आहे, माली मदद कई वञे। सकरंड वासण औरत जो मुड़स ऐं कुटुंब समेत भाइरनि ख़िलाफ़ एहतजाज। मेहराबपुर रोड वासण मुस्मात रशीदा चौहान पंहिंजे मुड़स गुलसन चौहान ऐं ॿियनि घर भातियुनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजा भाइर ऐं उन्हनि जा हमदर्द गुलशेर चौहान, बीड़ो चौहान, इकबाल, गुलदार, वलीद, मुरीद ऐं सिकंदर चौहान दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं मूंखे बेगुनाह क़त्ल करे उन जो इल्ज़ाम मुंहिंजे मुड़स सहुरे ऐं ॾेरनि ते लॻाइण चाहिनि था। इस्पताल दाख़िल हुअसि त भाइरनि हमलो बि कयो, जंहिंमें मुड़स ऐं सहुरो ज़ख़्मी थी पिया। कुझु बि थियो त ज़िम्मेवार मुंहिंजा भाइर हूंदा। उडेरोलाल विलेज के शहरी इत्तेहाद ऐं अहले सुन्नत तरफां इसराइल के जुल्म खिलाफ मौलाना महफूज अली शाह, भले दिनो मोरोजो, शाह मोहम्मद उमरानी, मुराद कोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। जोंगल में समेजा बिरादरी के सरदार जो टीजो थी गुजरियो। ॻोठ खैर मोहम्मद समेजो में सरदार अब्दुल वाहिद खान समेजो जो टीजो करण बाद संदसि पग नंढे भाउ अब्दुल फताह खान समेजो के बधराई वई। पग बधराई वारी रस्म में मियाँ मोहम्मद यूसुफ, रईस अल्लाहयार समेजो, रईस मखणो समेजो, रईस मोर खान समेजो समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि के चङे मुड़सनि शिरकत कई। उडेरोलाल में कोरोना सबब दरगाहूं बंद होने बावजूद एडिशनल IG ऐं संदसि महिमान पारां दरगाह ते हाज़िरी। एडिशनल IG हैदराबाद जमील अहमद ऐं पब्लिक सर्विस कमीशन के अॻूणे सेक्रेटरी सैयद अताल्ला शाह पंहिंजे महिमाननि सां कोरोना सबब बंद पियल उडेरोलाल दरगाह खोल राय ज़ियारत कई ऐं जंहिं बाद दरगाह के ॿीहर सील कयो वियो। आला ऑफिसर जे अहिड़े अमल पारां इलाइक़े वासियुनि घुर कंदे चयो त जेकॾहिं दरगाह बंद आहे त सभिनी लाइ बंद हुजे, जेकॾहिं खोलणी आहे त सभ लाइ खोली वञे। कायरपुर पुलिस पारां नौजवान के खंभे गुम करण खिलाफ वारिसन जो एहतजाज। कायरपुर की गंज शहीद कॉलोनी वासी औरतन गुलाम ज़ारा फुलफोटो ऐं नूरजहान फुलफोटो मासूम बालरन समेत एहतजाज कंदे चयो त 6 ॾींहं अॻु SHO B सेक्शन महकूमुद्दीन जागीरानी ऐं चौकी इंचार्ज तालिब जसकानी असांजे घर ते चढ़ाई करे नौजवान ज़हीर उर्फ जज्जो फुलफोटो के खंभे गुम करे छॾियो आहे ऐं संदसि आज़ादी लाइ 1 लाख रुपया रिश्वत तलब कई पई वञे। असांखे ख़दशो आहे त रिश्वत न ॾियण तां नौजवान के हाफ फ्राई या फुल फ्राई कयो वेंदो, नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। दोदापुर में मसलन के हल लाइ विलेज वेलफेयर एसोसिएशन नाले तंज़ीम जो बुनियाद रखियो वियो। ॻोठ खैर मोहम्मद वांढ में इलाइक़े वासियुनि पारां मसलन के हल लाइ विलेज वेलफेयर एसोसिएशन नाले सां सैयद असदुल्ला शाह की अॻवानी में तंज़ीम जो बुनियाद रखियो वियो। इन मौके ते मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चङनि मुड़सनि सैयद अली नवाज़ शाह, मोहम्मद खान कटोहर, सरहो खान खोखर, गौसबश कटोहर, सदाम हुसैन मुदरानी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। तियारी ज़िले समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में मिट्टी जो तूफ़ान, बिजली बंद, गजगोड़ सां मींहुं सबब मौसम खुशगवार थी वियो। मटियारी, मसू भुरगड़ी ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तेज़ हवा सबब घरनि जा छपरा, सोलर प्लेटूं, साइन बोर्ड ऐं कच्चा मन उॾी विया, जॾहिं त तूफ़ान सबब अंबनि जे बाग़नि खे बि कापारी धक लॻो आहे ऐं कुझु इलाक़नि में बिजली जूं तारूं ऐं थंभा बि किरण जा इत्तला मिलिया आहिनि। बुल्ली शाकरी में मिट्टी जे तूफ़ान सबब केतिरनि ई कखान घरनि जूं छितियूं उॾरी वयूं। तूफ़ान सबब वण बि उखड़जी विया ऐं फसलनि खे बि नुक़सानु पहुतो। जैकबाबाद पुलिस कंप्लेन सेल के इंचार्ज अनीस सूमरो की अमड़ लाडाणो करे वही। पुलिस हेडक्वार्टर में इंचार्ज कंप्लेन सेल अनीस अहमद सूमरो की अमड़ रज़ाए इलाही सां लाडाणो करे वही, जैंखे अबाणे कब्रिस्तान में मिट्टी में हवाले कयो वियो। अनीस सूमरो सां CEO जैकब न्यूज़ मोहम्मद असलम गोलो, अॻूणे DSP मजीद अबड़ो, अॻूणे OIC अलीशेर पांवर समेत पुलिस खाते के मुख़्तलिफ़ ऑफिसर्स ऐं शहर के सियासी समाजी ऐं मज़हबी जमातन के अॻवाननि समेत शहरिन ताज़ियत कई। ही हुयूं हिन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।